नाज़रीन खे आगाह कंदा हलूं अहम ख़बर है त टणो मोहम्मद खान चैनल वाह वटां पीरसन औरत जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप श्रीमती शमू कोल्ही तौर थी आहे। बिल्कुल नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। चैनल वाह मां वटां पीरसन औरत जो लाश हथायो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाश जी सुञाणप श्रीमती शमू कोल्ही तौर थी आहे। आगाह कयो अवां खे टंडो मोहम्मद खान मां, जिते चैनल वाह मां वटां पीरसन औरत जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप श्रीमती शमू कोल्ही तौर थी आहे। अवां खे आगाह कंदा हलूं अहम ख़बर है त टणो मोहम्मद खान चैनल वाह वटां पीरसन औरत जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप श्रीमती शमून कोल्ही तौर थी आहे। अपडेट कयूं पिया टंडो मोहम्मद खान मां, जिते चैनल वाह वटां पीरसन औरत जो लाश हथायो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाश जी सुञाणप श्रीमती शमू कोल्ही तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडो मोहम्मद खान मां काज़ी शम्स बांबण खां। काज़ी शम्स, छा तफ़सील आहिनि? काज़ी शम्स, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। काज़ी शम्स, पीरसन औरत जो लाश हथायो आहे, तफ़सील आगाह कजो। काज़ी शम्स सां कंहिं फ़नी ख़राबी सबबि राब्तो न पियो थी सघे। अवां खे ॿुधाईंदा हलूं टंडो मोहम्मद खान मां, जिते चैनल वाह वटां पीरसन औरत जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप श्रीमती शमू कोल्ही तौर थी आहे।